मोरो ख़बर शामिल कदी मोरो सिनेमा जी तासीं दिलताफ़ सुमरो की रिपोर्ट मुताबिक़ ताल के मोरो जे ॻोठ परण में ॿिनि धुरियुनि में ज़मीन जे मामले तां झेड़ो थी पियो आहे। झेड़े जे नतीजे में सैद बशीर शाह ज़फ़र शाह समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे तालका अस्पताल मोरो पहुचायो वियो। ज़ख़्मी सैद बशीर अहमद शाह जो चवणु हो त असांजे ज़रिए ज़मीन जेका ॻोठ परण में मौजूदु आहे, जंहिं ते मजनू खोखर कब्ज़ो करणु चाहे थो, अहिड़ी दरख़्वास्त असां डिप्टी कमिश्नर नौशरो फ़िरोज़ ऐं SSP नौशरो फ़िरोज़ समेत ॿियनि अमलदारनि खे पिणु ॾेई चुका आहियूं। जॾहिं त जवाबदार धुर पारां असांखे केतिराई दफ़ा मौतमार धमकियूं ॾिनियूं आहिनि ऐं झेड़े जो चयो हो, जंहिं ते असां कोर्ट सगोरी मां पिणु प्रोटेक्शन वरिती आहे, मगर उन जे बावजूदि मजनू खोखर पंहिंजी बिरादरी जे माण्हुनि झाड़ो खोखर आसिफ़ मोहम्मद ढोलो ऐं ॿियनि जवाबदार पारां लठियूं कुआड़ियूं ऐं डंडा खणी असां ते हमिलो करे ॾिनो, जंहिं सबबु असां सख़्तु ज़ख़्मी थी पिया आहियूं ऐं ॻोठ वारनि असांखे ज़ख़्मी हालत में तालका अस्पताल मोरो पहुचायो आहे, जिते मुंहिंजे भाउ जी हालत सीरियस हुजण करे खेसि नवाब शाह सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो। उन साॻिए ज़मीन जो मसइलो कोर्ट सगोरी में हलंदड़ आहे, मगर उन जे बावजूदि असां सां नाजाइज़ी कई वई आहे। मुतासिर धुर जे ज़ख़्मी माण्हुनि पारां वज़ीर आला सिंध सैद मुराद अली शाह समेत IG सिंध पुलिस खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी साणनि इंसाफ़ कयो वञे।